KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी खबरुन जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं सुधीर अमन खट्टर तव्हां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी IBA टेस्ट में 33 खां 39 मार्कूं खणंदड़ कैंडिडेट जी आला हुक्मराननि खे अपील। साल 2021 सखर में थींदड़ IBA टेस्ट में 33 खां 39 मार्कूं हासिल कंदड़ कैंडिडेट मौला बख्श बलोच, जावेद मंसूमरो, इरफान अली नापर, अब्दुल रज़ाक सीलरो, राशिद अली संजरानी, अशोक कुमार, शबीर अली संजरानी प्रेस क्लब गढ़ी आसीन में वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, स्पीकर सिंध असेंबली ऐं वक्ती गवर्नर आगा सिराज दुरानी ऐं वज़ीर तालीम सिंध सरदार शाह खे अपील कंदे चयो समूरी सिंध खे हार्ड एरिया करार ॾेई 33 खां 39 मार्कूं खणंदड़नि कैंडिडेट्स खे पास करे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। रहमान 2021 में 33 प्लस 39 मार्कूं असां खयूं आहिनि। IB सखर जेको आहे न टेस्ट वरिती हुई, उन खां बाद में जेको आहे न 33 ते जेको आहे न पास कयो वियो, पर पंहिंजे तालके वारनि खे सरदार शाह जा जेके पंहिंजा तालका आहिनि उन्हनि खे 33 ते बि पास कयो वियो ऐं प्लस में 32 ते बि पास कयो वियो। असां सां जे ओवरऑल सिंध आहे त जेको आहे न हिकु सिंध हिकु पॉलिसी हुजे, ठीकु आहे, उन्हनि खे हार्ड एरिया ॼाणाए करे उन्हनि खे पास कयो वियो। हालांकि ॾिठो वञे त हीअ बरसाति जे करे हीअ ॿोझ जे करे पूरो सिंध जेको आहे न हार्ड एरिया थी वियो आहे। त महिरबानी करे हे जेको असां सां सलूक कयो वियो आहे, ॿियनि ज़िलनि सां जेको सलूक कयो वियो आहे, माटेली माउ जहिड़ो सलूक कयो वियो आहे, जेको आहे उन्हनि खे अखियुनि में मिर्च विझी करे पंहिंजा मनपसंद माण्हू जेको आहे न 33 ते पास करे उन्हनि खे ऑर्डर ॾिना विया आहिनि। असांजी अपील आहे सरदार शाह खे, CM सिंध खे, त असांखे बि जेको आहे न 33 ते जेको आहे ओवरऑल सिंध पास कयो वञे, जीअं असां खां मायूसी ऐं बेचैनी ख़तमु थी सघे। असांजो एहतजाज हर ज़िले में हर तालके में हलंदड़ आहे ऐं कराची में प्रेस क्लब बि 24 ॾींहं जेको आहे न उते एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। उन खां बाद में बि उते कोई बि नुमाइंदो कोन आयो। असां 25 तारीख़ ते पूरी आल सिंध में बि एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं। उन खां बाद में बि असांजो कुझु न थियो त असां जेको आहे न CM हाउस जे अॻियां धरणो हणंदासीं। असांजो 25 तारीख़ ते बि ओवरऑल सिंध में एहतजाज इंशाअल्लाह हलंदो। सही, असां सिंध जा IB पास 39 प्लस उम्मीदवार आहियूं। असांजे सॼे सिंध में जेको आहे एहतजाज हली रहियो आहे। असांजो सिंध हुकूमत खां इहो ई मुतालबो आहे त सॼे सिंध खे हार्ड एरिया करे 33 ते पास कयो वञे, हिकु सिंध हिकु पॉलिसी हुजे। असीं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु, साईं मुराद अली शाह साहिबु ऐं साईं सरदार अली शाह खे रिक्वेस्ट कयूं था, बिराए महिरबानी सिंध जे नौजवाननि मां बेचैनी ख़तमु करे ओवरऑल सॼे सिंध खे 33 ते पास कयो। खबरुन जी दुनिया।